अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज असां पढ़ूं था verbs। ठीक है। Verb is a word or words used to show an action or a state of being। verb अहिड़ो वर्ड आहे या इलाही सारा वर्ड्स आहिनि जेके कंहिं कम खे शो कनि, कंहिं स्टेट खे, कंहिं हालत खे शो कनि। ठीकु आहे। जीअं एक्शन्स खे कीअं शो कनि, एक्शन असांजा कीअं डांस, लाफ, थ्रो, उछलणु, नचणु, खिलणु, इहे कमु आहे न इहो। स्टेट मतिलबु कीअं हालत, कीअं बी हुजणु, हैव हुजणु। ठीक है। फील महसूस हुजणु, महसूस थियणु। ठीक आहे। बी माना थियणु, हैव माना हुजणु। जीअं आई हैव अ कार, मूंखे कार आहे। आई विल बी योर फ्रेंड, मां तुंहिंजो दोस्त थींदुमि। फील महसूस करणु। ऐं फीलिंग्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, फीलिंग्स बि वर्ब्स थी सघंदियूं न। हेठ नफ़रत करणु, लाइक पसंदि करणु, इन बि साड़ करणु। त इहे सिंधीअ में त करणु जंहिंजे आख़िर में ईंदो आहे हुनखे वर्ब ई चइबो आहे। ठीकु आहे। हाणे असां हलूं था अॻिते। वर्ब तव्हां सम्झी वियो। verb is a part of sentence that tells us what is happening। एक्चुअली छा हूंदो आहे त verb ॻोल्हणो हुजे अगरि तव्हां कंहिं सेंटेंस मां, त तव्हां उहो वर्ड ॻोल्हींदो जे ॾिसंदव त कहिड़ी शइ जे बारे में ॿुधायो थो वञे, कहिड़े कम जे बारे में ॿुधायो थो। उहो कमु ई असांजो वर्ब आहे। हिते आहे एवरी डे आई डांस, मां रोज़ु डांस कंदो आहियां। त हिते कमु कहिड़ो थो हले, रोज़ु त कमु न आहे, मां बि न आहे, डांस करणु कमु आहे। yesterday I danced, हाणे इहा ॿी ॻाल्हि आहे त हिते विल डांस आहे, त डांस आहे, त डांस आहे, कमु डांस जो ई आहे। ठीकु आहे। सिर्फ़ु ज़मान चेंज आहे, टेंस चेंज आहे। verb phrases वरी छा हूंदो आहे त verb phrases are the numbers of words acting together to make a verb। उहे वरी ॿ चारि वर्ड पाण मिली करे को वर्ब ठाहींदा आहिनि। जीअं I have been dancing, dancing verb एक्चुअली पर have been वरी हेल्पिंग वर्ब लॻी आहे, त हीउ सॼो असांजो verb phrase थी वियो। I am going to dance, I'm going to dance। हाणे इहो सॼो वरी इहो छा थी वियो। हाणे एम खां वठी हेल्पिंग वर्ब खां वठी वेंदी मेन वर्ब डांस ताईं, हिन जे विच में जेको कुझु ईंदो सॼो जो सॼो वर्ब फ्रेज़ हूंदो। ॾिसो हिते हेल्पिंग वर्ब आहे, ही डांसिंग मेन वर्ब आहे, सॼो थी वियो। हिते हेल्पिंग वर्ब आहे, ही डांसिंग मेन वर्ब आहे, सॼो जो सॼो असांजो वर्ब फ्रेज़ थी वेंदो। त वर्ब फ्रेज़ तव्हांखे सवलो आहे, अचणु घुरिजे। हाणे वर्ब इफेक्ट बि ॻोल्हणो आहे असांखे, मतिलबु हिकिड़ो असांखे ॿुधाइणो आहे त मेन जेका शइ, जेको कमु थिए थो, हिनखे इंटोनेशन बि चइबो आहे, पर इंटोनेशन अञा ॿी शइ आहे। इहो आहे त माना जेको कमु थिए थो हुनजे लाइ एप्रोप्रिएट वर्ड ॻोल्हियो। हाणे हिते एक्चुअली चोरी थी थिए, ही माई जेका आहे न बैग चोरी करे थी वञे, पर हिकिड़ो माण्हू हुते हे थो वर्ड यूज़ करे, शी पिक्ड अप हर बैग, हिन हुनजो बैग खयों। हाणे हिते असांखे इहो नथो ॿुधायो वञे, पिक्ड अप अहिड़ो वर्ब आहे जेको हिन माईअ जे बारे में घणो नथो ॿुधाए त जेके बैग खयों उहा केरु आहे, छा थी करे, छो खयों। पर शी स्नेच्ड अप हर बैग, हुन खसियो हुन खां बैग। त हाणे स्नेच्ड अप जेको आहे न, असांखे सजेस्ट थो करे त ही कावड़ियल आहे, एंग्री आहे, कुझु बि आहे, चोर बि चई सघूं था हिनखे, त हिन करे हुनजो बैग खयों आहे। ठीकु आहे न। स्नेच खसणु आहे न, त खसींदी त ज़रूरु असां सम्झी वेंदा आहियूं इहा बाहि में आहे माई, इन करे बैग खसियो अथई। पर पिक्ड असांखे घणो न पियो ॿुधाए। इनखे चइबो इफेक्ट, वर्ब इफेक्ट। हिते बि वर्ब इफेक्ट आहिनि चारई। कीअं ॾिसो इफेक्ट चेंज थियो, द मैन वॉक्ड टू द स्टेशन। हिते ख़बर थी पए बाबा रिलैक्स आहे, चुप करे वञे थो पियो, पर घणो असांखे ख़बर नथी पए त इहो माण्हू कहिड़े सिचुएशन में थो वञे। द मैन डैश टू द स्टेशन, भॼे थो स्टेशन ॾांहुं, त माना हिते ख़बर थी पए त माण्हू वॾो तकड़ में आहे, वाज़ इन रश, वॾो तकड़ में आहे। द मैन हॉबल्ड टू द स्टेशन, हॉबल्ड माना लंगड़ा करे हलणु, माना लंगड़ाए हलणु। ठीकु आहे। त हितां ख़बर थी पए त बाबा लॻे थो त माण्हुनि खे धकु लॻल आहे हिनखे, जेको इहो हॉबल्ड वारो वर्ड यूज़ थियो आहे, त मतिलबु ज़ख़्मी आहे माण्हू, पेर में धकु लॻल अथसि, तॾहिं ईअं थो हले। द मैन सॉन्टर्ड टू द स्टेशन, हिते असांखे ख़बर थी पए त इहो रिलैक्स आहे। सेंटर जो मतिलबु इहो आहे त माना आवारा गर्दी कंदो माण्हू, लुॾंदो लमंदो हलंदो वञे, माना लुॾंदो लमंदो त उहो ई हलंदो जेको सुकून में हूंदो। ठीकु आहे न। सो इहे ॾिसो सेंटेंस साॻियो, माण्हू साॻियो, पर वर्ब जी इफेक्ट ॾिसो, वर्ब चेंज थी वियो त इफेक्ट चेंज थी वियो। हाणे इम्परेटिव बेस फॉर्म, बेस फॉर्म छा हूंदो आहे, इम्परेटिव छा हूंदो आहे। बेस फॉर्म वर्ब हूंदो आहे, इम्परेटिव असां हुनखे एज़ अ कमांड यूज़ कंदा आहियूं। जीअं रन आहे, इहो बेस फॉर्म बि आहे, इम्परेटिव बि आहे। प्ले चई सघंदो आहे न, प्ले तकड़ चवंदो खेॾ, खेॾ जो चवंदो हुनखे इंग्लिश में प्ले चवंदा, ईट खा, त असां हुकुम ॾींदा आहियूं न, इम्परेटिव माना हुकुम ई, या अर्ज़ कुझु थी सघे थो।
इन्फिनेटिव वरी छा थींदो आहे त उन बेस फॉर्म खे इम्परेटिव खे अॻियां टू हणी छॾियो TO त उहो इन्फिनेटिव थींदो आहे। त ॾिसो हिते रन खे टू रन थी वियो, प्ले खे टू प्ले थी वियो, टू ईट थी वियो, त इहे सभु इन्फिनेटिव थी विया। प्रेज़ेंट वरी छा हूंदो आहे त प्रेज़ेंट में जेको इहे जेके बेस फॉर्म आहिनि न, ही बेस फॉर्म ऑफ वर्ब इम्परेटिव्स, इन में ED वग़ैरह या सेकेंड फॉर्म न हूंदो आहे लॻल। प्रेज़ेंट माना हाल ज़मान हाल, हुन में आए रन, आए प्ले, आए ईट। पर जेकॾहिं प्रेज़ेंट पार्टिसिपल अची वञे त उनजो मतिलबु वर्ब जो चोथों फॉर्म अची वेंदो आहे। हाणे वर्ब जा घणा फॉर्म हूंदा आहिनि? 4। फर्स्ट फॉर्म, सेकेंड फॉर्म, थर्ड फॉर्म, चोथों फॉर्म। फर्स्ट रन, सेकेंड रेन, थर्ड बि रेन, ऐं मिसाल कुक, कुकड, कुकड, टई थी विया। कुक फर्स्ट, कुकड सेकेंड, थर्ड बि कुकड। हाणे चोथों छा थींदो? कुकिंग। इन चोथे खे चइबो आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल। ठीकु आहे, प्रेज़ेंट पार्टिसिपल यानी इंग वारो। प्रेज़ेंट पार्टिसिपल जॾहिं बि तव्हांखे अचे त सम्झी वञो त हिते असांखे वर्ब सां गॾु इंग ज़रूरु हणणी, ING। त मां चवां त बाबा हिकिड़ो तव्हांखे टेस्ट में अची वञे प्ले, प्ले जो प्रेज़ेंट पार्टिसिपल छा थींदो? प्लेइंग। ठीकु आहे, स्मोक जो छा थींदो? स्मोकिंग। ठीकु आहे, सो ईज़ी आहे, ईज़ी तरीन आहे इहो। इहो बि साॻियो ई आहे। समरी मतिलबु अॼु असां छा सिखियोसीं? The verb is a word used to show an action or being instead of being. The verb is a part of action that says what is happening, and the verb tense can change the based on when something happened. इस जो पढ़ी आयासीं त verb छा आहे। ठीकु आहे, हाणे नेक्स्ट वीडियो में असां क्विज़ कंदासीं।